मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर लालच जो कम पुछड़ो अहिड़ो लालच जो कम पुछड़ो अहिड़ो फाथा सी त फटकन कहिड़ो फाथा सी त फटकन कहिड़ो आन बान शान मान आ पैसो माण्हूअ जो ईमान आ पैसो दीवान मनी मोड़ मोड़ मनी पैसो पैसो कल जुग जो भगवान आ पैसो छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो फाथा सी त फटकण कहिड़ो फाथा सी त फटकण कहिड़ो फाथा सी त खोटाला बैंक 3 लख फसाओ जनता बैंक 2.5 लख बैंक ऑफ हिते हुते 4 लख फाथल सहकारी बैंक 6 लख से थिया टोटल 15 लख ऐं हीउ बंगलो आहे 18 लख त सेठ खटूमल छा सोचियो अथव कंहिंखे ॾींदा हीअ ज़िमेदारी अड़े साईं मुंहिंजे अॻियां पुठियां त कोई आहे ई कोन जंहिं ते इहा ज़िमेदारी सौंपे सघां हा 3 माइट आहिनि जिन जे भरोसे ही सभु कमु छॾे सघिजे थो अच्छा कहिड़ा आहिनि उहे अड़े पमा पमा अड़े मुंहिंजी चौपड़ी त खणी आओ तव्हां न बुख कोन्हे मूं हाणे ई खाधो आहे 5-10 मिंटनि खां पोइ वरी खाईंदुसि अड़े ओ बोड़ा भूख खाइण लाइ नथो चवां 24 कलाक सिर्फ़ु खाइण जी लॻी रहंदी आहे तो साईं तरसो ऐं हिन बोड़े खे वरी सम्झाइणो पवंदो आराम सां वरी मूंखे वरी ॿी जंग जीतणी पवंदी आराम अरे पमा चौपड़ी चौपड़ी चौ यानी पमा बास पई अचेव पर मूं त महीनो अॻु ई सनानु कयो हो पक ई पक वकील साहब चणा खाई आया हूंदा बॉक्सिंग कंदा हिन उमिरि में दादा वञो था भॻवान खे यादि कयो भॻवान जो नालो वठो ही साईं वकील साहब सेवाराम सहजवाणी वकील लॉयर चोर ठग लुटेरो ठग लुटेरो चोर र खे कढी छॾियो चो मथे में सूर अथव मथो दिमाग मगज खोपड़ी अरे आ खोपेड़ी खो अरे पड़ी चौपड़ी अरे दादा ये जो न चौपड़ी का पे मुझे खणी आ चुप हाँ तो ही चौपड़ी दादा भी जाए तो बैठो क्या है ॾिसो साईं मुंहिंजा 3 माइट आहिनि जिन जे हवाले मां इहा ज़िमेदारी करे थो सघां अच्छा साईं हा। कहिड़ा आहिनि साईं उहे पहिरियों अथव मुंहिंजी ज़ाल जे भाउ जे सालीअ जी निणान जो पुटु गुलाब चंद बॉन्ड जेम्स बॉन्ड
हे झूलेलाल साईं असां ते महिर कजो असांजे खानदान ते महिर कजो अरे भगवान मां तव्हां ते प्रसाद चाढ़ींदुसि 11 रुपए जो प्रसाद न 21 रुपए जो प्रसाद चाढ़ींदुसि हिन कुंभकर्ण ते रुगो महिर कजो भगवान असांजे खानदान जी पत रखे असांजे खानदान जो धंधो शुरू करे छॾे। डैड मां तव्हांखे कहिड़े एंगल खां दॿे वारो थो लॻां? डैड तव्हांखे पंहिंजे पुट जो क़दुरु कोन्हे पर दुनिया खे आहे। मां अॼु ई डिटेक्टिव थियो आहियां ऐं मूंखे अॼु ई मुंहिंजो पहिरियों केस मिली वियो आहे। हिकु माईअ खे पंहिंजे घोट ते शक आहे ऐं हुन ई मूंखे पंहिंजे घोट ते नज़र रखण लाइ चयो आहे छो त मां बांड आहियां जेम्स बांड सम्झव। ॿियो अथव हे मुंहिंजे चाचे जे नुंहं जी भेण जी निराण जे भाउ जे ॾोहिट जो साले जी धीअ हे अथव लाजवंती। सर तव्हां अचो त सही। एक्चुअली तव्हांजी सहूलियत लाइ मूं हिते कयो आहे मीटिंग न त मुंहिंजो ऑफिस त टाउन में आहे न। हा नो प्रॉब्लम बसि तव्हां लाइ परियां थिए हा न इन करे मूं सोचियो जी। अच्छा नो ओके थैंक यू ओके। बेस्ट आहीं तूं। मां दुनिया जी पहिरीं छोकिरी आहियां जेका हिन उमिरि में पंहिंजे लाइ न ॿियनि लाइ माइटियूं पई खोले। ईअं ई छोकिरनि जो वेट कंदे कंदे मुंहिंजो वेट घटिजी वेंदो। हिकु त कमु बि अहिड़ो पकड़ायो अथई माइटियूं कंदी आहियां पंहिंजे लाइ छोकिरो नथी ॻोल्हियां ॿियनि लाइ छोकिरो थी ॻोल्हियां। मैरिज ब्यूरो आहे ऑफिस कान्हे रेस्टोरेंट्स में पार्क्स में मीटिंग्स करे कमु हलाईंदी आहियां। ज्वेलर साईं ऑफिस न त हिकु छोकिरो ई मोकिले छॾ। मां घुराई छा थी 4-5 बंगला हुजनि 7-8 नौकर हली वेंदो। बॉडी भले ऋतिक जहिड़ी हलंदी शिकिल बि रणबीर जहिड़ी हलाए वेंदसि। अहिड़ो को छोकिरो अचे ऐं अची चए मां अची वियुसि। तव्हां केरु साईं? कपूर राज कपूर बच्चानी। रणबीर घुरियो हो ॾाढो मोकिलियो अथई। मूं तव्हांखे माइटीअ लाइ फोन कयो हो यादि अथव? ओके मूंखे लॻो तव्हांजो पुटु अचण वारो आहे। न री उहो त अमेरिका में वेठो ऐश करे। असां वटि आहिनि ॿाहिरि जूं माइटियूं आहिनि। न ॿाहिरि जूं कान खपनि न। उहो ॿुधो कान अथई ईस्ट और वेस्ट पंहिंजो पाड़ो इज़ द बेस्ट। उल्हास जी हुजे थाणे जी हुजे चेंबूर जी हुजे सियान जी हुजे पिंपरीअ जी हलंदी पर थोड़ियूं घणियूं रिक्वायरमेंट्स जेकर फुलफिल थी वञनि त वरी ॾाढो सुठो। त तव्हांजो रिक्वायरमेंट्स छा आहिनि एक्चुअली? बसि के ख़ासि कान्हे न। अच्छा शिकिल कथरीना वांगुरु हुजेसि त कमु हली वेंदो। कदु शिल्पा जहिड़ी हलंदी। मुश्क हाणे जेकर माधुरी जहिड़ी न आहे त ऐश्वर्या जी बि हलंदी। ओके नो प्रॉब्लम। तव्हां फोटो आंदा आहिनि? हा मां फोटो खणी आयो आहियां न। आई लेटेस्ट। सर तव्हांजो न तव्हांजे पुट जो फोटोग्राफ खपंदो। हुन जो वरी कहिड़ो कमु? मुंहिंजी पहिरीं शादीअ में छा हुन पंहिंजी माउ पसंदि कई हुई छा? त वरी ॿी शादीअ में हुनजो कहिड़ो कमु? अच्छा त तव्हांखे पंहिंजे लाइ छोकिरी खपे? पर अॼुकल्ह अहिड़ी छोकिरियूं मिलनि किथे थियूं? सुणी थोरो हेॾा त ॾिसजांइ।
शिकिल त हाणे तुंहिंजी बि सुठी आहे, कद काठी बि ठीकु आहे, ॿियो त जिम आहे न। बसि हिकु भेरो मुश्की ॾेखार त ॻाल्हि हिते ई पकी सम्झूं। हीअं मुश्की ॾेखार न। टुनटुन मेल वर्जन एक ही हंगल जट दादा। गो नाउ रन आउट आउट जस्ट गो। छोड़ी पंहिंजे वॾनि सां हीअं ॻाल्हाइबो आहे? ॻाल्हाइबो छॾ, भॼाइबो कीअं इहो ॿुधाए थी। हाणे ॾेखारे या वञी था। रन नाउ गो। हाणे टियों अथव, हा हे अथव मुंहिंजी भेण जे सहुरे जी ॾोहिटी जी भेण जे निराण जे पुट जो सालो, हिन जो नालो अथव, ही छा नालो लिखियल आहे, हा दौलत रूपाणी। मुंहिंजे पेट में तुंहिंजो ॿारु आहे, इहो पाप न पर प्यार आहे, रोकड़ न उधार आहे। तूं भले भुलिजी वञ पर मां न भुलजंदसि। तूं दाल पकवान जे गाॾे पुठियां ओधर वठी तोखे तरियल पकोड़ा खाराइण ऐं मुंहिंजो तोखे खाईंदे ॾिसण, मां कोन भुलजंदसि। हू उल्हास जे घिटियुनि में तोसां गॾु रुलण ऐं पिनण, तूं भले भुलिजी वञ मां कोन भुलजंदसि। तुंहिंजो मुंहिंजे मथे मां ॿ कलाक चूं कढण, मां कोन भुलजंदसि। चपटी सिंदूर जी क़ीमत छा थींदी आहे, तूं छा ॼाणी टोपणदास, तूं छा ॼाणी। केरु आहे जेको हिन महान कलाकार जे प्रैक्टिस में रंडक विझी रहियो आहे? हेलो, केरु? टेऊमल प्रोडक्शंस? हा साईं, हा साईं, मूं ई तव्हांखे फोटा ॾिना। हा, मुंहिंजे एक्टिंग जे बारे में तव्हां पुछो ई न। मुंहिंजे रग रग में एक्टिंग ईअं भरियल आहे जीअं सुबुह जो उथण सां अखियुनि में पिचियूं भरियल हूंदियूं आहिनि। हा, मां अधु कलाक में पहुची वेंदुसि। ठीकु आहे, ओके सर, बाय। मिली वियो दुनिया खे पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो मौक़ो मिली वियो। तुंहिंजे अखियुनि में सभु विसारण दिलि थी करे। सब कुछ विसारे छॾींदा? हा, जॾहिं बि तुंहिंजी अखियुनि में ॾिसंदो आहियां, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजे दोस्त फतूअ जी ज़ाल, पाड़े वारी, कम वारी, सभिनी खे विसारे छॾींदो आहियां। सो फोन जी घंटी? फोन जी घंटी बि विसारे छॾींदो आहियां। सो फोन जी घंटी? ओह, हेलो, मां तोखे थोड़ी देर में फ़ोन करियां थो। हा, त मां किथे हुउसि? सर मुंहिंजी अखियुनि में। हा, तुंहिंजी अखियुनि मां निकिरां थो त तुंहिंजी मुर्क पागल करे थी। तुंहिंजी मुर्क। सर घंटी? तुंहिंजी मुर्क मुंहिंजे दिमाग़ जी घंटी वॼाए थी। सर फोन जी घंटी? फोन जी घंटी? हेलो जी, मां तव्हांखे थोड़ी देर में फ़ोन करियां थो। हा, त मूं छा पे चयो? तव्हां पागल आहियो। छा? मुंहिंजी मुर्क ते सर? ओ हा, तुंहिंजी मुर्क जीअं सुबुह जी रोशनी ऐं सुबुह जो चांहि जे कोप सां गॾु खारी बिस्कुट ऐं चांहि खां पोइ दाल पकवान ऐं गॾु सीरो बि ऐं नेरण खां पोइ ॾींहं जो वाङण जी भाॼी, टमाटे जी चटणी, मसाले वारो पापड़, रायतो ऐं ॾींहं जे खाधे खां पोइ शाम जो बीह जा पकोड़ा, सन्ना पकोड़ा, हा ऐं राति जो तीवण हुजे ऐं गॾु बिरयानी बि ऐं फुल्कनि सां गॾु तड़के वारी दाल। हिकु मिंट, कहिड़ी ॻाल्हि भई हले? सर फोन पियो अचे। फोन पियो अचे? फोन। हेलो, मां तोखे थोड़ी देर में फ़ोन कयां थो। हा, त मां किथे हुउसि? सर टॉयलेट में। हैं? हेतिरो खाईंदा त
टॉयलेट ही वञिणो पवंदो न। लेकिन मां त तुंहिंजी मूर्ख। अरे कट हिते अच हिते अच हिते अच। तोखे कहिड़े बेवकूफ़ असिस्टेंट ठाहियो? तव्हां से खबर है पर मां तोखे चयो हो न, मां तोखे चयो न सीने जे विच में 2 दफ़ा फोन करजे जीअं लॻे त हीरो हीरोइन जे विच में डिस्टर्बेंस पियो थिए। त एतिरो दफ़ा फोन छो कए? पर सर मां त हिकु भेरो बि फोन कोन कयो। तो कोन कयो? हाँ त केर फोन करे करे मुंहिंजी सॼी सेटिंग, मुंहिंजो मतिलब है सॼी शूटिंग बिगाड़ी। मां एड़ा सर मां मुई तव्हांखे फोन पे कया। तूं हाँ तूं केर आहीं? सर मां तव्हांजो नओं हीरो, हिन मुल्क जो नओं सुपर स्टार दौलत रूपाणी। सुन लॻा सॉरी ॾिसो हाणे बसि मां पहुची वई आहियां हिते शूट ते तव्हांजे पुट सां गॾिजण लाइ। हा ॾिसो बायोडेटा त हाणे तव्हां वटि आहे ऐं तव्हां फ़ोटा बि ॾिठा आहिनि। तव्हांजे पुट सां मिली करे हुनखे बायो फोटोग्राफ ॾेखारे पोइ बसि। एक्टर मां डायरेक्टर छा थियो आहे सभु भुलिजी वियो। मूंखे हिन जी ख़बर आहे। हा सभु ख़बर आहे मूंखे। एक्टर थियणु आयो हो, एक्टिंग कान ईंदी हुअसि, माण्हुनि हीअं धिका ॾेई करे कढियुसि स्टूडियो जे ॿाहिरां। तोतो रखी करे पंडित ठही वियो। अच्छा हा पंडित ठही करे एक्टरनि सां सुञाणप ठाहे करे उन्हनि खां ओधर वरितई। ठही वियो प्रोड्यूसर बि पाण, डायरेक्टर बि पाण, एक्टर बि पाण, पिक्चर ॾिसंदो बि पाण। हिनखे छा थो लॻे त मूंखे हिन जे बारे में कुझु ख़बर कान्हे। सभु ख़बर आहे। ही माण्हू मुंहिंजे कम जो आहे। हिनखे हुन डायरेक्टर जे बारे में घणो ई कुझु ख़बर आहे। ही माण्हू मुंहिंजे कमु अची सघे थो। हा साईं तव्हांखे हिन डायरेक्टर जे बारे में घणो ई कुझु ख़बर आहे। ऐं जे मूंखे हिन डायरेक्टर जे बारे में कुझु ख़बर खपे त छा तव्हां हिन ख़बर बाबति मूंखे कुझु ख़बर ॾींदा? तव्हांखे ख़बर ॾेई करे मूंखे छा मिलंदो? साईं तव्हां मूंखे सुञातो कोन। मां ख़बरदार डेली जो ख़बरी आहियां। मूंखे ख़बर पई आहे त हिन डायरेक्टर जो कंहिं एक्ट्रेस सां चकर थो हले पियो। जे हिन ख़बर बाबति तव्हां मूंखे ख़बर ॾींदा त सुभाणे जे ख़बरदार डेलीअ में तव्हांजो नालो विद फोटो ईंदव ऐं पोइ सॼी दुनिया में तव्हांजो सिर्फ़ु नालो ई नालो। साईं अॼुकल्ह त पब्लिसिटी जो ई ज़मानो आहे। चवे त सही पियो। पर हिन डायरेक्टर जो कंहिं छोकिरीअ सां चकर आहे इहो त मूंखे ख़बर ई कोन्हे। पर मूंखे कहिड़ो थो फ़र्क़ु पवे? हिन डायरेक्टर मुंहिंजी बेइज़ती कई आहे, इन करे मां कंहिं बि छोकिरी जो नालो ॿुधाए छॾींदुसि, मुंहिंजी कसर पूरी थी वेंदी। मुंहिंजो नालो बि मार्केट में अची वेंदो। ओ साईं हा ईअं डेली सीरियल वांगुरु तव्हांजो पंहिंजे पाण में ॻाल्हाइणो ख़तमु थी वियो हुजे त मूंसां बि ॻाल्हायो। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हो साईं त तव्हां बिल्कुलु सही माण्हू सां टकराया आहियो। मां तव्हांखे हुन छोकिरीअ जे बारे में ॿुधायां छा सिधो ॾेखारियां थो। अच्छा हा किथे आहे? किथे आहे? अरे किथे आहे? मुंहिंजो मतिलबु आहे कहिड़ी किथे आहे? हींअर अञा हिते बीठी हुई वही केॾां? हा हू ॾिसो हुआ। हा पक 100% पक। मां कॾहिं कचो कमु कंदो ई कोन आहियां। ऐं ॿुधो हिन डायरेक्टर सां गॾु हुन छोकिरी जो फोटो लॻाए हेठां मुंहिंजो नालो बि लॻाए छॾिजो। थैंक यू साईं, थैंक यू। आया साईं आया। ओह ही कहिड़ो सैंपल मोकिलियो अथई? टंग टड़ंग 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 टन डड़न 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 टरन टररररर
त तू आहीं जेके शाहूकार माण्हुनि खे फसाए करे हुननि जा घर बर्बाद कंदी आहीं हैं? What the hell are you talking? What? Talking. Oh. Madam, I know अंग्रेजी. Okay? तो तू हाणे अंग्रेजीअ में ॻाल्हाए करे मूंखे ॾकाईंदी पर मां बि बैंड आया जेम्स बॉन्ड हाणे तू मूंसां गॾु हल ऐं हली करे मुंहिंजी क्लाइंट खां माफ़ी घुर सम्झी हल मूंखे तो धिका ॾेई कढियो अथई न ये तुझी पिक्चर फ्लॉप थी ने फ्लॉप हिकु शो बि न हलंदे बेरिया बुढ़ा में छो लिखो थी यार ॿाहिरां तो ॾिसां न हिते बि न छॾींदे भाऊ साईं तव्हां इहो ग़लति कयो न साईं मूं त तव्हां खां सिर्फ़ु हुन डायरेक्टर जे लफड़े जे बारे में पुछियो तव्हां त मूंखे हुन खां बि वॾी डायरेक्टर वटि मोकिले छॾियो साईं मां रिपोर्टर आहियां रिपोर्टर एक्टर कोन आहियां उहो माई चए थी एक्टिंग करे ॾेखार हाणे मां छा एक्टिंग कंदुसि हुन जे साम्हूं छा हुआ डायरेक्टर आहे न साईं सिर्फ डायरेक्टर कोने ॾाढी वॾी डायरेक्टर अथव साईं पंहिंजी नई फिल्म लाइ हिते हीरो ॻोल्हण आई आहे उहा हाणे साईं मां तव्हांखे कहिड़े एंगल खां हीरो नज़र थो अचां जो तव्हां मूंखे हुन वटि मोकिले छॾियो हीरो ॻोल्हण आई आहे वॾी डायरेक्टर ये मूंखां कहिड़ी ग़लती थी वई मैम मां साईं वञ हाणे मार मूंखे कुटायो है ना पर मां भी बॉन्ड आया जेम्स बॉन्ड सॉरी जेम्स बॉन्ड मैम मैम अरे इते छा सब चरिया भरियल आहिनि न सॉरी हेलो वन सेकंड वेट सॉरी मैम मां चरियो न आहियां मां त उहो आहियां जंहिंजो तव्हांखे इंतज़ार हो अॼु तव्हांजो इंतज़ार पूरो थियो अरे सर तवी ताकि मां केतरी देर खां ॻोल्हे पई रही इते फोटोग्राफर एक सेकंड छॾियो फोटन खे मां त तव्हांखे लाइव परफॉर्म थो करे ॾेखारियां लाइव बस कर चालू मुंहिंजो मतिलबु आहे बस कर चालू तो त मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं मां शादी कंदुसि मां तयारु आहियां शादी करण लाइ वेरी गुड तुंहिंजे पेट में कुॾंदड़ ॿार खे मां पंहिंजो नालो ॾियण लाइ तयारु आहियां मूंखे ख़बर आहे मूंखे चपटी सिंदूर जी क़ीमत छा आहे 8.5 रुपया दॿी आहे तूं बस हिकु कमु कर मूंखे 10 रुपया उधारा ॾे मां भरींदुसि तुंहिंजे सींध में सिंदूर समझी ना तो पढ़ के हाँ हीरो बन जा तो सही तू स्पॉट बॉय बन जा में लायक हो नहीं अरे वो मॉडर्न शुरू बन गया अरे भी तो सही तू मुखे छा पंहिंजा पुराना कपड़ा समझो थी जो ये दिल से वठी धोई मेरा कपड़ा बन जा में लायक हो नहीं अरे तू मुखे हीरो बा जीरो छो बनाए रही आई अरे तू मुखे मारी छो पई मां पाण कोन आयसि तो वटि मुखे त हुन मोकिलियो
केरू हुन मूंखे मोकिलियो न। हल। अरे बाप रे, ये तो हिते था अचनि। मुंहिंजे पुट मूंखे मोचा खाइण पाण भॼी वियो। मैम ही आहे उहो जंहिं मूंखे तव्हां वटि मोकिलियो हुयो। न न न, पहिरीं हिन मूंखे तव्हां वटि मोकिलियो, इन करे पोइ मूं हिनखे तव्हां वटि मोकिलियो। तो मोचरा खाधा त छा ज़रूरी आहे मां बि मोचरा खां? ॿियो न त सिंधी आहियां, सूद समेत वापसि मोटाईंदुसि। त मां बि सिंधी आहियां, ॾियां सूद। सभई सैंपल मुंहिंजे कर्मनि में छो? मैम, मां अचाई न पियो तव्हां वटि, हिन मूंखे कूड़ ॻाल्हि करे तव्हां वटि मोकिलियई। एक्चुअली मूंखे हिन ॿियो कुझु पुछियो पियो। तुंहिंजी चाल मैडम, मूं वटि कोन आहे, अरे केर है? केर वो डिस्टर्ब करे? इतने मुश्किल सा छोकरी सा चांस मिली है डायरेक्शन जो केर वो डिस्टर्ब करे? बैर गड्डी फिट होगा सब निकल भाऊ मुझे गाल तो तव्हां जे करे तव्हां ॿिन्ही जे करे मां फिल्मुनि में हीरो थींदे थींदे रहिजी वियुसि। इंडिया पंहिंजे नए सुपरस्टार सां न मिली सघी सिर्फ़ तव्हां ॿिन्ही जे करे। अरे चुप है, इहा इंडिया जी खुशकिस्मती है ऐं मुंहिंजी बदकिस्मती है कि तू मूंखे हिते मिले। शट अप। अॼु गॾियायो वरी अॻिते कॾहिं न गॾिजो न त ॾेखारियो। ठीक है ठीक है। हे टे था। ठीक है। हाँ बस। छा थियो दादा, छा थियो? वारे झूलेलाल, थैंक यू। मां न ₹100 जो प्रसाद चाड़ींदसि तोते। एक्चुअली न 100 जो चाड़ींदसि। एक्चुअली न थोड़ो वधाया थी 1000 जो चाड़ींदसि। थैंक यू वेरी मच। अरे मैडम 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 पैसे। अरे मैडम लेकिन पैसे तो। क्यों? पैसे ही बचे हैं ना? अरे लेकिन मैडम जो बचे हैं वो तो दो। तेरी रिक्शा तो नहीं चुराई ना? आस्ते बात कर, मेरी इज्जत है। अरे लेकिन ऐसा ऐसा थोड़ी चलता है मैडम। देख, पैसे चाहिए परसों आके लेके जाना। अभी जाओ। अरे जाता है नहीं तो दू क्या फिर से? आना परसों। हाँ। जाओ। जी केर? मां मालकिन आहियां। सुठो सुठो, पर तव्हां केर? हाणे ॿुधायो मैं, मालकिन आहियां बंगले जी। ॾाढो सुठो, पर तव्हां आहियो केर? बोरो आई जा, हिन बंगले जी मालकिन आहियां। देखो आगे ॿुधण में ईंदो हुयो, उहो बि कोन थो अचे हाणे। अॻे ॿुधाई न बोरो आई। पर तव्हां आहियो केर? मां मालिक खे छा चवां? मुंहिंजे हूंदे ॿियो को मालिक? शातो बाबा ये रोई छो तो? हेलो तव्हां केरु आहियो? मां लाजवंती। ओह मिस लाजवंती, अचो अचो, वेलकम वेलकम। पमा मैडम ला पानी खणी आ। सुबुह सुबुह जाई
असांजे गुरु बलिया रख जी राणा सुबह सां पीअण तो याद अचई पानी 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 खणी अचां हाँ पर इहा थींदी केरा न ये प्यार सां मां समझां थो ये तुंहिंजी मालकिन आहे मालकिन खबर आहे त इहा फूलन देवी आहे अरे फूलन देवी न ये तुंहिंजी मालकिन आहे सही मालकिन अरे कीअं समझां ॾिसो माल 8 महीननि खां पगार कोन ॾिनी अथव वरी ओधर था घुरो अरे पगार न ही छाए पैसो अॻियां वध ॿिया नाला ॿुधायां अॻियां रोकड़ो अॻियां वध रक़म अरे बाबा नाणो दौलत न कीमत अॻियां माल ए माल त लॻे थी हाणे माल खे रख माल खे साइड रखां हाणे ॿियो अखर थो ॿुधायां हेॾा अच हाणे अञा ॿुआरी पाती आहे अरे ॿुआरी न बांस थी अचे ओहो ही छा आहे ही गंद आहे किचरो किन किन त नथी लॻे तव्हां लॻो था माल खे खणी किन सां जोड़ियां माल किन आहे हा तुंहिंजी मालकिन आहे हाणे वञी पाणी खणी अच हाँ इजो लॉयर अंकल हाँ अंकल कड़ी के चंदा अंकल फिलहाल आराम करे रहिया आहिनि शाम जो जागदा ते सही तव्हां बि मथे वञी करे आराम करियो ओके थैंक यू जको खटी आयो खैर सा ओ जमालो जको खटी आयो खैर सा ओ जमालो ओ मुंहिंजो चाचो शाहूकार आ हो जमालो हुन वटि नाड़ो अपार आ हो जमालो 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 ओ जको खटी आयो खैर सा ओ जमालो अरे ओए पैसा दे पीने यहाँ पैसा है ना तुझे लुटिया मैं कैसे तू मिनट भी पैसा कंहिंजा हुआ उड़ाया के हाणे पैसा खणंदो केर मां गडे डांस कर डांस जेको खटी आयो खैर सा ओ जमालो ओ जमालो ओए ओ जमालो स्टॉप ओ मालो ही सब छापियो थे अरे ही सब मुंहिंजे शाहूकार थियण जी ख़ुशी में जश्न था मनाइनि तूं है शाहूकार ॾिसण में त दुनिया जो वॾे में वॾो चंपू थो लॻी ओए मुंहुं संभाले ॻाल्हाए मुंहिंजो नालो गुलाब आहे हाँ? गुलाब चंद ओ त तूं गुलाब चंद आहीं हाँ ओए गायो रे ओ जेको खटी आयो मिस्टर गुलाबचंद तव्हां नचो टप बि भली पर आवाज़ जरा घटि कयो मथे उहो ॿुढो आई मीन अंकल बीमार आहे न ओ बीमार है हाँ। ओ एक मिनट थोड़ो सैड वारो गायो सैड वारो ओ मुंहिंजो चाचो बीमार हो बेचारो हली वियो अलाए छो अरे बंद करियो वो ना जीरो आहे मोह कोने अरे यहाँ जा सॉरी ओए मीडियम वारो गायो मैडम हाँ एक खटी आयो खैर सा हो जमालो ओए गुलाबचंद ठीक है असां तव्हांजी ख़ुशीअ खे सम्झूं था हाणे तव्हां पंहिंजे कमरे में वञो शाम जो न ॿुढे आई मीन अंकल सां मिलंदासीं अच्छा हाँ। यहाँ छा मीडियम पेस में बजाए करे हलो हम मुंहिंजो चाचो बीमार आ हो जमालो मां थियण वारो शाहूकार आया हो जमालो
वकील साहब तव्हां खे छा थो लॻे त ही ज़िम्मेदारी संभाले वेंदा? अञा ताईं त ॿई ठीकु आहिनि, ॾिसूं था टियों कीअं थो लॻे। अरे ॿुध, मुंहिंजे लाइ हिकु पापड़ ॿियो बि खणी अच। 4 खणी आए, उहे त ख़तम थी विया। थैंक यू बुख मूंखे बि लॻी हुई। हाँ? अरे ॿुध, अरे मां छा पई चवां, ॿुध, पापड़ खणी अच, पापड़। हे भगवान, मां त भुलिजी वियसि त ही ॿोड़ो आहे। ॾिस, 10 रुपया। छा पियो करीं? पहिरियों भेरो हाथण खे नचंदे तो ॾिसां, टिकट विकिणंदुसि, ॾाढा कमाईंदुसि। ॾिस हाणे मूंखे। पा पिया कयो। पा समझे? पा के साइड में रख, पा साइड में। पढ़ कीअं समझायसि? 1 मिनट। ही छा आहे? जेतिरी तव्हांजी हैसियत हूंदी ओतिरी भीख ॾींदुसि न। बस हाणे सीरियसली सफ़ा ओके, ख़ुश? ठीक है। हाँ? केतिरा पापड़ था वेलणा पवन? हाँ, यो पापड़। चो। वापस चवां? अॻियां वध। वेलणा? पो छा चए? पवन था? हाँ, उन खां पोइ छा चए? पापड़? हाँ, पापड़। हाँ, उहे त ख़तम थी विया, ॿियो कुछ? महिरबानी, कुछ कोन खपे, हाणे वञ हितां। अरे तू अञा हिते ई बीठो आई, वियो कोन आई? ही केरु आहे? केरु आयो अथई? रिश्ते में त असां हिन बंगले जा मालिक लॻंदा आहियूं। नालो आहे दौलत। त तव्हीं दौलत आहियो? हा। वकील साहब। यस मैडम। ही अथव टियों वारिस, दौलत। अच्छा हलो। हाय दौलत, नालो त ॿुधो हूंदो? हाँ ज़रूर ॿुधो आहे। हेॾी वॾी ज़िम्मेदारी जो तव्हांखे ॾियणी आहे। हाणे तव्हां वरी मथे आराम करो, जीअं ई शाम जो अंकल जी निंड खुलंदी मां तव्हांखे सॾु कराईंदुसि। हिन दीवाने खे तव्हांजे सॾ जो इंतज़ारु रहंदो। वारिस शिकल ॾिनी त पंहिंजी। अरे मुंहिंजी शिकिल ॾिसी करे पाड़े वालियूं कश खाई किरी पवंदियूं आहिनि। अरे मुअल कुत्ते जी बांस ईंदी आहे तो मां त माण्हू त किरंदा ई न। चिंपैंजी जो कसिन थो लॻी। ओए वधीक न ॻाल्हाए। ओए गुलाबा तूं वधीक न ॻाल्हाए, मूंखे कुझु ख़बर कान्हे। ही सभु प्रॉपर्टी मुंहिंजी आहे। अरे ओ खुजली वारा कुत्ता, तू हिन खां न ॾकी, हिन खां। ओए तू हिनखे घटी छोकिरी सम्झो थी छा? ॿियो न त हाथनि जी नंढी भेण आहे। अच्छा? हाँ, हिपोपोटामस जो मिनी वर्जन आहे। ऐं हीअ हथ ॾिसस, सनी देओल वांगुरु अथसि। वो तो लगे तो असांजी तगड़ी कॉम्पिटिटर आहे यार। अरे ओए पंहिंजी शिकल ॾिस, हिन मिल्क जो मालिक मां आहियां, सम्झी न? मां सॻी थी आहियां। अरे तू छा वञी ॾेखारे थी आहे? पहिरीं मां वञी ॿुधाईंदो मां त मां हुन ॾिसो को पुटु आहियां। तव्हां ॿई कूड़ा आहियो। तव्हां भई कीअं एतबा ॾियारियो? मां ॾिसो कीअं थो ॾियारियां। मां अंकल खे पंहिंजी छाती फाड़े करे एतबा ॾियारींदुसि त मां हुनजो सचो पुटु आहियां। अरे छाती फाड़ या कुछ भी फाड़, पहिरीं मां मुंहिंजो अंकल आहे। अरे शिकल ॾिठी थी, एॾे वॾे बंगले जो मालिक तुंहिंजो अंकल थी न सघंदो आहे। अरे शिकल में अरे रोकेश,
अंकल मां गुलाब अंकल मूंखे अंकल मां लाजवंती अंकल तांजी पंहिंजी सगी दिया अंकल अंकल मां तव्हांजो सॻो पुटु दौलत रूपाणी लगे तो अंकल गुज़ारे विया आहिनि असां कयो छा? हाणे वसीयत ॿुधाइण जो वक़्तु अची वियो आहे। जीअं त अंकल तव्हां टिनी मां कंहिंजो बि नालो खणण खां अॻु ई हलिया विया, इन करे हीअ सॼी मिल्कियत तव्हां सभिनी में बराबरि विराई वेंदी। छा तव्हां सभिनी खे इहो मंज़ूर आहे? वन मोर थिंग मोर इम्पॉर्टेंट, खुटल बैंक 3 लख, फसाऊ जनता बैंक 2.5 लख, बैंक ऑफ हिते 4 लख ऐं फाथल सहकारी बैंक 6 लख, टोटल 15.5 लख। यही बंगलो तव्हां सभिनी खे मंज़ूर आहे? ओ प्लीज जल्दी साइन करियो। गुड पर साईं पैसनि जो कमु कॾहिं थींदो? जॾहिं तव्हां मिस सनी चाहियो तॾहिं। जॾहिं असां चाहियूं त पोइ हाणे छो न? ठीक आहे तव्हां लोन चुकता कयो बंगलो वठी छॾियो। अरे छा मिस सनी, मां तव्हांखे चयो न त ही ॿार पंहिंजी ज़िमेदारी चङी तरह संभालींदा। अरे लंगूर क्लियरली ॻाल्हाए। अरे लॻे थो तव्हां वसीयत ते साइन करण खां पहिरीं चङी तरह सां कोन पढ़ी आहे। तव्हां टिनी जे मथां बैंक जो लोन आहे। कर्ज़ लोन जेसिताईं तव्हां लोन कोन चुकायो आहे तेसिताईं तव्हां हिन बंगले में रही सघो था, तव्हां वापार बि करे सघो था, पर ही बंगलो ऐं हिन बंगले जी काई बि शइ विकिणी नथा सघो। त साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल, पाण बि ॾिसो ॿियनि खे ॿुधायो।